जमायत इस्लामी सूबाई अगवान मुमताज हुसैन सहतो जिले अमीर सखर जुबैर हफीज शेख नायब अमीर सुल्तान अहमद लाशरी सखर में जमायत इस्लामी जिले सखर पारा महंगाई खिलाफ निकतल रैली के सखर प्रेस क्लब ॿाहिरां ख़िताब कंदे चयो आहे त मौजूदा पीडीएम हुकूमत मुल्क में महंगाई जो तूफ़ान आंदो आहे। गरीब मजदूर मानी लाइ परेशान आहे, जॾहिं त गरीब तंग थी रोडनि ते निकिता त सीएम ऐं पीएम हाउस में महफ़ूज़ न रहंदा। हुक्मरान होश खां कम वठनि, हुक्मराननि अवाम के IMF जे चवण ते जीअण जहिड़ो नाहे छॾियो। मुल्क IMF हवाले कयो वियो आहे, पर जमायत इस्लामी अवाम सां गॾु आहे ऐं IMF शहबाज शरीफ ज़रदारी ऐं मौलाना में को बि फ़र्क़ु नाहे। मुज़ाहिरे जो मक़सदु अटे जी हथरादू खोट ऐं महांगाई ख़िलाफ़ आहे। गरीब मज़दूर लाइ अटो ख़रीदणु मुश्किल थी वियो आहे। तब्दीली सरकार मुल्क में महांगाई जो तूफ़ान आंदो आहे। महांगाई सबबि गरीब माण्हू ख़ामोश थी न वेहंदा, हक़नि लाइ रोडनि ते ज़रूर निकिरंदा। रैली में अमानुल्लाह समेत वॾे अंग में जमायत इस्लामी सखर जा उहिदेदार ऐं कारकुन पिणु शामिल हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची